नाज़रीन ते मधेजी खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त मधेजी वेझो सखर लाड़काने रोड ते कुकड़ियूं खणी वेंदड़ गाॾी जे टकर में पीरसन फौत थी वियो आहे। हादसे सबबि पीरसन मोलाबख्श मीरानी फौत थी वियो, जंहिंजो मड़ इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस गाॾी जी मालिक ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं, हिकु बार ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। मधेजी खां त मधेजी वेझो सखर लाड़काने रोड ते कुकड़ियूं खणी वेंदड़ गाॾी जे टकर में पीरसन फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर तौहीद बिरोही असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी तौहीद, आगाह कजो, छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल, गाइजा थाने जी अद मेन सखर लाड़काणो रोड ते जेको आहे पोल्ट्री फार्म जे कुकड़ियूं खणी वेंदड़ जेका गाॾी जे टक्कर में पीरसन आहे मोलाबख्श मीरानी जेको फौत थी वियो आहे। ड्राइवर गाॾी समेत जेको फ़िरार थी वियो, जंहिं बाद जेको आहे वारसनि तरफ़ां लाश रखी मेन सखर लाड़काणो रोड आहे गाइजा थाने जे अदन उते लाश रखी करे रोड ब्लॉक कयो वियो, जंहिं सबबि जेको आहे ॿिन्ही तरफ़नि खां सभई गाॾियूं बीहिजी वियूं। हुन मौक़े ते जो पीरसन जो पुटु आहे ज़ाहिद मीरानी, जंहिं धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कुकड़ियूं खणी वेंदड़ जेका गाॾियुनि वारा आहिनि उहे पासर आहिनि। रोज़ जेका आहे तेज़ रफ़्तारी सबबि हादसा बि कनि था, पर पुलिस जेको आहे गाॾियुनि वारनि खे पकड़ण लाइ तयारु न आहे। ऐं हिन वधीक चयो त मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे सुबुह सवेर मच्छीअ जे तलाउ ते वञी रहियो त गाॾी जे टकर में फौत थी वियो आहे। हिननि जेको आहे वधीक ॿुधायो त जेसि ताईं ड्राइवर ऐं गाॾी वारे खे गिरफ़्तार न कयो वेंदो ऐं केस दाख़िल न कयो वेंदो त असांजो हीउ धरणो जारी रहंदो। होॾां जेको आहे गाइजा पुलिस एसएचओ तालिब मेमन जेको आहे उहो वाक़े वारे हंधि पहुची करे वारसनि खे ख़ातिरी कराई त गाॾी ऐं ड्राइवर खे जेको आहे तहवील में वठी करे उन मथां केस दाख़िल कयो वेंदो। जंहिं बाद जेको आहे 3 कलाकनि बाद जेको आहे रोड खोलियो वियो ऐं ट्रैफ़िक खे बहाल कयो वियो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।